गंबट जे इलाइक़े मेहरशाह में जसकम पारां सकाफ़ती तक़रीब कोठाई हुई, जंहिंमें इलाइक़े जे मौजूदनि उस्तादनि सहाफ़ियुनि तोड़ी शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में आयल महिमान खे सिंधी टोपी अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। जॾहिं तक़रीब में शामिल शागिर्दनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करण सां गॾु क़ौमी गीतनि ते रक़्स करे धरती अमड़ सां मोहबत जो इज़हार कयो। नओं दंबालो में मिनाजुल क़ुरान स्कूल पारां शबीर अहमद खल जी अॻवानी में एकता जे हवाले सां हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि क़ौमी वेस टोपी अजरक ऐं पटको पाए क़ौमी गीतनि ते झूमियूं हुयूं। मुंबल जे माड़ी में सिंधी सकाफ़त सां मोहबत जा मेला जारी आहिनि। मुंबल जे माड़ी जे अलहदाद मॉडल स्कूल में हिकु रंगारंग सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उस्तादनि सियासी समाजी अॻवाननि सां गॾु गुड़नि जड़नि मासूम ॿारनि सकाफ़ती वेस ऐं टोपी पारे शिरकत कई। रंगारंग सकाफ़ती प्रोग्राम में पीटे अलफ ज़िले घोटकी जे अॻवान एहसान अली हत्याल ऐं ॿियनि सकाफ़ती गीत टेबलोज़ ख़ाका ऐं तक़रीरूं पेश करे वेठलनि खे ख़ूब झुमाए छॾियो। टंडो जान मोहम्मद में मीर हाजी कादिर बख्श गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम करे हाई स्कूल खां टंडो जान मोहम्मद मीडिया सेंटर ताईं रैली कढी वई। सकाफ़ती प्रोग्राम में सभई शागिर्दनि उस्तादनि महिमाननि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां उस्तादनि ऐं शागिर्दनि सिंध जी सुञाणप टोपियूं अजरक पाए क़ौमी ॿधी ऐं हिकु सिंध हिकु सकाफ़त जो सबूत ॾिनो। प्रोग्राम में शागिर्दनि पारां अलॻि अलॻि ग्रुप ठाहे टेबलोज़ पेश कया विया ऐं तक़रीरूं पिणु कयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk